अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली कार। सिंध जे अंदरि जीअं त तेज़ी सां गर्मी हिन वक़्तु तेज़ आहे ऐं उन सां गॾु पाणीअ जो प्रॉब्लम बि साम्हूं आहे। गॾोगॾु मुख़्तलिफ़ बीमारियूं हिन सीज़न में मुंहुं कढंदियूं आहिनि। उन में गैस्ट्रो डायरिया उहा सभ खां वधीक हिन तेज़ी सां वधंदी आहे। हिन वक़्तु जॾहिं असां सिंध जी सूरत हाल ॾिसूं था, ख़ैरपुर हुजे, चंबड़ हुजे, दादू, न्यू सईदाबाद, काज़ी अहमद, जाती, भिरिया, गंबट हुजे, लाड़काणो हुजे, सखर हुजे, समूर इलाइक़नि जे हॉस्पिटल्स जे अंदरि वॾी तादाद में ख़ासि तौर ते मासूम ॿार आहे गैस्ट्रो सबबु उहो उते पहुचनि पिया। उनजी जेकी हयाती आहे, ज़िंदगी आहे, उहा इंतिहाई ख़तरे में ॻणती जोगी सूरत हाल पैदा थिए थी, छो जो उल्टियूं ऐं मोशन बि उन्हनि खे तमामु घणा हुजनि था। हीअ इंतिहाई ख़तरनाक बीमारी आहे जंहिंसां हिकु त माण्हूअ खे हिकिड़नि खे अधमोह करे छॾे थी, कड़नि जी ज़िंदगी विञाए छॾे थी। पर हेल्थ खाते वटि उनजी को बि उनखे सीरियस जी आम रवायती बीमारियुनि तौरु उनखे वरितो थो वञे। एमरजेंसी नाले मात्र हुजे थी। एमरजेंसी बुनियादनि ते जॾहिं त मालूम हूंदो आहे त हर साल हीअ बीमारी हिन सीज़न में ईंदी आहे ऐं केतिरनि ई जा घर उजाड़े छॾींदी आहे। गैस्ट्रो तेज़ी सां सिंध में वधी रही आहे, डायरिया सिंध में तेज़ी सां वधी रही आहे। उनजे करे मासूम ॿारनि खां वठी पोढ़ा पका हुजनि, नौजवान हुजनि, उन समूरनि खे पंहिंजे वकड़ में आणे रही आहे ऐं इस्पताल भेड़ा थियनि पिया। जॾहिं त इस्पतालुनि जे अंदरि छा सूरत हाल आहे, हेल्थ खातो कहिड़ा उपाउ वठी रहियो आहे, सालाना हर साल अगरि इहा बीमारी साम्हूं अचे थी, उन लाइ सिंध हुकूमत पारां कहिड़ियूं सर्वे कयूं आहिनि, कहिड़ा उपाउ वरिता था वञनि, इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे ख़ैरपुर मां असांजे रिपोर्टर ख़ादिम जूणे जो जॉइन कयो आहे, दादू मां निज़ाम शेख असां सां गॾु हूंदा, गंबट मां ज़ाहिद ॼामड़ो, भिरिया रोड मां शाहिद बीर सहतो, जातीअ मां ज़ाहिद इसाक़ सूमरो असां सां गॾु आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। असीं कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते लाॻापियल ॿियनि धुरियुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं, ॿियनि रिपोर्टर्स सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं त जीअं सॼी सिंध जे अंदरि हिन वक़्तु गैस्ट्रो जी छा सूरत हाल आहे, उन लाइ उपाउ कहिड़ा वरिता विया आहिनि, इन ते असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। तव्हांखे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ख़ादिम, ख़ैरपुर जे अंदरि तेज़ी सां न्यूज़ बि अचनि थियूं त केतिरा ई माण्हू मुतासिर आहिनि, ॿार मुतासिर आहिनि। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? महिरबानी असलम हैदर साहब। ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर ज़िलो तमामु हिकिड़ो वॾो ज़िलो आहे। उन हवाले सां ख़ासि करे जेको हीअ गर्मी जी शिदत वधी वई आहे, गर्मी तेज़ थी वई आहे, उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं त पंहिंजी जाइ ते, पर गैस्ट्रो ऐं डायरिया जेका आहे उहा वबा जी सूरत अख़्तियार करे वई आहे। रोज़ानो जी बुनियाद ते असीं सिर्फ़ु ख़ैरपुर जी जेका हिकु ॿारनि वारी इस्पताल आहे, उते 40 खां 50, 30 खां 35, 40, 50, 60 ताईं बि ॿार रोज़ानो जे बुनियाद ते उते दाख़िल थियनि था गैस्ट्रो वग़ैरह। हाणे उते इहा सूरत हाल थी आहे त रोज़ानो जेकॾहिं 3 हफ़्तनि में 600-700 ॿार जेके आहिनि उहे दाख़िल थिया आहिनि, उनमें डिस्चार्ज बि थिया आहिनि। पर उते वार्डन में इहा सूरत हाल आहे त बेड फुटी विया आहिनि ऐं हिकु बेड ते 2 खां 3 ॿार सथिया पिया वञनि, जंहिंजे करे इलाज में ॾाढियूं मुश्किलातूं पियूं अचनि। जेको तिबी अमलो आहे, सिहत खाते जो अमलो आहे, उहो बि परेशान थिए थो, उन सां गॾु वारस परेशान थियनि था। तव्हांखे ॿुधायां त ख़ैरपुर ज़िले जी जेका पखेड़ा जी नारे टूंडके खां वठी ही जेके ॿार आहिनि या पका पोड़ा आहिनि, पका पोड़ा त सिविल अस्पताल में वञनि था, बाक़ी जेका सिटी अस्पताल आहे उते ॿारनि जी जेका आहे उहा इलाही रश थिए थी। ऐं 2-3 हफ़्तनि खां वठी तव्हांखे अंगु ॿुधायोसीं त एॾो वॾो अंगु जेको आहे सो गैस्ट्रो जी वबा वारी सूरत हाल में हिते पतो आहे। हिनजे हाणे ऐं इलाज वारी सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं हिक ई बेड ते 3 ॿार हूंदा त हुनजे इलाज जूं ॾाढियूं तकलीफ़ूं थियनि थियूं ऐं इलाज जी ॾुखायूं पेश अचनि थियूं। इलाज जेको आहे सो उहे सहूलियतूं नथियूं मुहैया थी सघनि। ऐं सिहत खाते पारां जेकॾहिं ॾिसिजे त उहे त हिन सिटी अस्पताल में कुझु न कुझु थोरो घणो थिए थो, पर जेकॾहिं उतां जा माण्हू जेके सिटी अस्पताल आंदा वञनि था परे परे इलाइक़नि जा, त उहे दावूं कनि था त जेके उते BHU या तालका हॉस्पिटल्स आहिनि त उन्हनि खे जेका आहे उते इलाज जी बिना सहूलियत नथी मिले, ट्रीटमेंट न पई थिए गैस्ट्रो वारी, डायरिया वारी, जंहिंजे करे उहे 100 किलोमीटर जेको आहे सो पंधु करे तकलीफ़ करे हिते पहुचनि था ऐं ॾाढो उन्हनि खे तकलीफ़ वारी सूरत हाल हुजे थी ऐं कंट्रोल जेको आहे सो थींदे नज़र नथो अचे। हाणे जे सिहत जे खाते जे डॉक्टरनि सां जॾहिं हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त भई एॾी शिदत अख़्तियार करे वियो आहे, रोज़ानो जेको आहे 50-60 ॿारड़ा छॾो ऐं पका पोड़ा अलॻि इहे अस्पताल हिते अचनि था, त इन जो छा सबबु आहे? त हू ॿुधाइनि था त हीअ जेका गर्मी वारी शिदत आहे उन में जी जेको पाणी जेको अॼुकल्ह
माण्हू वापराए थो पीए थो त उहो पाणी जेको आहे सो जी हाँ। बहितर न आहे साफ़ न आहे बिल्कुलु जंहिंजे करे ख़ादिम बि थिए थो उन ख़ादिम खां सवाइ पाण जेका ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। प्रोफेसर डॉक्टर अमान अला अब्बासी साहब असांखे जॉइन कयो आहे। गेस्ट्रोलॉजिस्ट आहिनि, हेड ऑफ मेडिसिन ऐं गेस्ट्रोलॉजिस्ट सिविल अस्पताल ऐं डाउ यूनिवर्सिटी आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, गैस्ट्रो सिंध में तेज़ी सां वधे पई, सॼी सिंध मां दाहूं अचनि पियूं, मासूम ॿार ख़ासि तौर ते इफेक्ट थियनि पिया। तव्हां छा था सम्झो त छाजे करे इन जा सबब कहिड़ा आहिनि गैस्ट्रो थियण जा, ऐं उन खां पोइ उन जा उपाउ, उन खां बचाव कहिड़े सूरत में करे सघिजे थो? साईं, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह इहे जेके मोशन्स या डायरा जंहिंखे असां दस्त चऊं सिंधी में, इहे जेके फैलिया आहिनि इहा सिर्फ़ु ॿारनि में न बल्कि वॾनि में बि आहिनि, ॿिन्ही में इहे फैलिया आहिनि। जी, मां इन ते स्टडी बि कयां पियो। तक़रीबन 130 पेशेंट जी मां सैंपल कलेक्ट कया आहिनि। अच्छा, ऐं उहे सैंपल मूं चेक बि कराया आहिनि त सबबु छा आहे। एक्चुअल हिकिड़ो तव्हां ॿुधो हूंदो जरासीम आहे जंहिंखे विबरो कालरा चवंदा आहियूं। जी, मोस्ट प्रॉब्ली मूंखे महसूसु इहो ई थो थिए त इहो विबरो कालरा जी हिकिड़ी म्यूटेंट वेराइटी आहे जेकी इहा मोशन कराए थी। हाणे इहा अचे थी कंटामिनेशन मां। इहो आहे कंटामिनेटेड वाटर। पाणी जी प्यूरिफिकेशन बिल्कुलु कोन्हे, उन जी काफ़ी उन में मसाइल थी विया आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे सभिनी खे दोस्तनि खे, हिकिड़ी मां स्पेशल इंस्ट्रक्शन ॾींदुसि त घर में जेको बि तव्हां पाणी, बल्कि इवन त मूंखे बि इहो महसूसु थो थिए त मिनरल जेके वाटर अचनि था असांजा डिफरेंट कंपनीज़ जा, जेके लोकल कंपनीज़ आहिनि उन्हनि जा मिनरल वाटर, इवन चाहे कुझु जेके इम्पोर्टेड कंपनीज़ आहिनि उन्हनि जा मिनरल वाटर्स बि चेक कराइणु खपनि त उन में बि मूंखे लॻे थो त को मसइलो आहे। अच्छा, छो त जेके पॉपुलेशन, जेके पोस्ट पॉपुलेशन जेकी आहे पंहिंजे पाकिस्तान जी, स्पेशली कराची जी, उन्हनि में बि इहे मोशन्स ऐं डायरिया, इहा साॻी दस्त ऐं डायरिया जी हिस्ट्री अचे पई। त मूंखे महसूसु, हालांकि उहे त मिनरल वाटर पीअनि था, त इहो जेको ऐं जंहिं जरासीम जी ॻाल्हि कई, विबरो कालरा, इन जेका म्यूटेंट वेराइटी आहे जंहिं ते रिसर्च हले पई हींअर, असांजा जेके 130 सैंपल जेके असां वरितासीं उन में तक़रीबन 10 खां 15 सैंपल्स में इहा ई म्यूटेंट वेराइटी जेकी विबरो कालरा जी आहे इहा अची वई उन में। ऐं ॿिया जेके सैंपल जिन में इहे पॉज़िटिव न आया उन्हनि जो रीज़न इहो हो त असां सैंपल जीअं वठूं था त सैंपल खे 15 मिंटनि जे अंदरि अंदरि कल्चर में लॻाइणो हूंदो आहे। अच्छा, जे 15 मिंटनि खां तव्हां लेट थी वेंदव त उहे कल्चर न थींदा, उहो जरासीम तव्हांखे न मिलंदो। तो मुंहिंजो इहो अर्ज़ु इहो आहे त तव्हां घर में हिकिड़ी लोकल हिकिड़ी प्रिवेंशन आहे जंहिंखे मां चवां त कॉमन प्रिवेंशन। जेको बि पाणी तव्हां पीअण लाइ इस्तेमालु कयो था, महिरबानी करे उनखे बॉइल कयो। जॾहिं उहो बॉइल थिए त उनखे तव्हां नॉर्मल करे पोइ तव्हां उनखे पीओ। त इहो जेको जरासीम जंहिंजो अर्ज़ु कयां पियो, इन जो इंफेक्शन थियणु पोइ तमामु लेस लाइकली थी वेंदो, जेकी मुंहिंजी पंहिंजी पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे। बिल्कुलु। तो इहो विबरो कालरा जी म्यूटेंट वेराइटी आहे ऐं इन ते स्टडीज़ थियणु खपनि। ऐं ॿी सूरत इहा बि थी सघे थी त मथां इहो रोटा वायरस लाइक कोई वायरस आहे जेको इहो डायरिया कराए थो, उन ते बि मुंहिंजो हिकिड़ो सस्पिशियस आहे। पर मोस्ट लाइकली सस्पिशियस मुंहिंजो इन विबरो कालरा जी म्यूटेंट वेराइटी ते ई आहे। जी डॉक्टर साहब, तव्हां जीअं रिसर्च कयो पिया त मुख्य सबबु पाणीअ जो हुजणु आहे या ॿिया बि सबब साम्हूं आया आहिनि? ॾिसो, मेन जेको सबबु आहे न उहो पाणी आहे, नंबर 1। नंबर 2 इहो आहे त जेके ॿार ॿाहिरि आम जेके तव्हांजा ठेला लॻल आहिनि, जेके ओपन शयूं पयूं आहिनि, जेकॾहिं उते कयो ॿार कंहिं पार्क में वञनि था, उते ज़ाहिर ठेले वाला साइडनि में खड़ा बीठा आहिनि, या स्कूल खां ॿाहिरि निकिरनि था त उते बि ठेले वाला बीठा आहिनि, त उहे जेके शयूं रखियूं वेठा आहिनि उहे मुसलसल कंटामिनेट पिया थियनि। उन ते जेकी इन्वायरमेंट जी डस्ट आहे उहा लॻे थी पई, उन्हनि में स्टरलाइज़ेशन कोन्हे। इहो बि हिकु एडिशनल सबबु जेको आहे उहो थी सघे थो। ॿिया इहे जेके तव्हां ॾिठा हूंदा आम ठेलनि ते मशरूबात बि तव्हांखे नज़र अचंदा, हाणे उहो कंटामिनेटेड वाटर आहे ऐं उहो साफ़ सुथरो मशरूबात कोन्हनि। इहे जेके थाधल आहे, शरबत आहे, इन जा ठेला तव्हां हिन गर्मी जे मौसम में तमामु घणा ॾिठा हूंदा के थाधल जा ठेला आयूं वेठा आहिनि। त उन्हनि जो को चेक एंड बैलेंस आहे ई कोन, को माण्हू ई कोन्हे जेको उन्हनि खे चेक करे, उन्हनि जा सैंपल्स चेक करे। सो इहे त सबबु बिल्कुलु आहिनि पाण वटि। अच्छा डॉक्टर साहब, हिकु त पाणी जेको मुख्य सबबु आहे, पाणी पाण वटि हिकु त मथां अचे न पियो, अगरि वाहन में किथे अचे थो त ख़राबु पाणी हूंदो आहे, उनजी उनजो फिल्टर प्लांट्स वग़ैरह अहिड़ा के ख़ासि पाण वटि मौजूदु कोन्हनि के।
त पोइ हिकिड़ो वरी मिनरल वाटर तरफ़ वञूं था, उन में खोड़ सारा अगरि जरासीम हुजनि था। अगरि इहे चइजे त हिकिड़ो ग़रीब माण्हू मिनरल वाटर जा जेको पैसनि सां वठी पाणी उहो मुस्तक़िल पीअण त नामुमकिन आहे। बिल्कुलु नामुमकिन आहे। उनजे लाइ आसान तरीक़ो मां तव्हांखे अर्ज़ु कयो जी त पाणी खे जेकॾहिं बॉइल करे पीबो त उन में 95% जरासीम बिल्कुलु उन में किल पियो वञनि ऐं इहे जेके डायरिया पिया थियनि अॼुकल्ह इहे अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह न थींदा। अच्छा अच्छा डॉक्टर साहब, तव्हां जेकी रिसर्च कयो पिया त छा हेल्थ खाते खे, सिंध हुकूमत खे तव्हां उहा पंहिंजी रिसर्च, पंहिंजूं सलाहूं उमाणींदा? बिल्कुलु, उन्हनि खे असां सलाह उमाणे बि चुका आहियूं। उहे बि ऑन बोर्ड आहिनि, उहे बि उन्हनि बि इन ॻाल्हि खे फील कयो आहे, उहे बि इन ॻाल्हि ते उपाय हींअर वठनि पिया। ऐं उन्हनि हाणे हिकिड़ी टीम सां उन्हनि जो मीटिंग बि थी आहे WHO वारनि सां। WHO वारनि इहो चयो आहे त असां इहो जेको कराची जो पाणी आहे उन्हनि जी हिकिड़ी रिसर्च टीम आहे जेके पाणी खे चेक करण जे लाइ, मां सम्झां थो त हिन ई हफ़्ते या उन खां अॻिले हफ़्ते उहे बि अची वेंदा। उहे बि उन पाणी जो चेकअप कंदा चङी तरह सां त हक़ीक़त आहे छा। अच्छा डॉक्टर साहब, पाण वटि हर साल हिते ईअं थिए थो, तव्हां रिसर्च कयो पिया त छा ॿाहिरी दुनिया में बि हिन मौसम में इहा ई सूरत हाल पैदा थिए थी? तव्हां कुझु सवाल ॿीहर रिपीट कजो जी महिरबानी। डॉक्टर साहब, हिते हर साल इहा सूरत हाल साम्हूं पाणीअ जे करे, इन सबब जे करे थिए थी। छा ॿाहिरी दुनिया जे अंदरि हिन मौसम में उते बि अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी? तव्हां रिसर्च कयो पिया या उते एतिरी अहिड़ी सूरत हाल न आहे? न, बिल्कुलु सूरत हाल उते बि अहिड़ियूं क्रिएट थी वेंदियूं आहिनि। ईअं कोन्हे त सिर्फ़ु असां वटि आहे आउटब्रेक जेको आहे, इन खे असां एपिडेमिक आउटब्रेक चवंदा आहियूं, विब्रो कॉलरा जो। इहो कंहिं बि कंट्री में थी सघे थो उहो, पर जेकी फ्रीक्वेंसी ऐं जेकी परसेंटेज असां वटि आहे उहा तमामु घणी आहे। अच्छा छो त असां वटि इहे जेके बेसिक प्रिवेंशन आहिनि इहे तमामु घटि पियूं थियनि। इन में असांखे स्पेशली पूरो ध्यानु ॾियणो पवंदो ऐं इन ते पूरो फोकस करणो पवंदो। पूरी लाइ अमां आइंदा जे लाइ इहो थियणु खपे त हिन मौसम जे अचण खां 2-3 महीना अॻु में सॼा जेके बि वाटर सप्लाई आहिनि उन्हनि खे चेक करणु खपे ऐं जेको आहे सो असांजी जेकी पब्लिक आहे उन खे एजुकेट करणु खपे, रेडियो जे थ्रू, टीवी जे थ्रू, सोशल मीडिया जेके बि असां वटि अवेलेबल आहिनि उन जे थ्रू, त उहो महिरबानी करे पंहिंजो पाणी जेको बि पीअनि, पीअण वारो पाणी हमेशह उहे बॉइल करे पीअनि, जंहिंमां उन्हनि जी 95% प्रोटेक्शन आहे। महिरबानी डॉक्टर साहब, डॉक्टर अमनुल्लाह अब्बासी साहब, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। निज़ाम डॉक्टर साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ख़ासि तौर ते उन्हनि चयो आहे त ख़राबु पाणीअ जे करे इन जा मुख्य सबब इहे आहिनि गैस्ट्रो थियण जा। दादू ज़िले जे अंदरि इस्पतालुनि में केतिरा मरीज़ पहुचनि पिया, पाणीअ जी छा सूरत हाल आहे, केतिरो ख़राबु पाणी आहे जेको माण्हू वापराइनि पिया? जी असलम हैदर, ही तमामु अहम इशू आहे जेके तव्हां ॿुधाए रहिया आहियो। गर्मी जीअं ई अचे थी त हर साल दस्त, उल्टी, गैस्ट्रो इहा बीमारी पकड़िजे थी, पर सिहत खाते जी बीमार कारकर्दगी त आहे ई, अस्पतालुनि में सहूलियतुनि जी अणहूंद आहे, पर गॾोगॾु सिहत लाइ जेको हानिकार पाणी इस्तेमालु थिए थो, बिल्कुलु घणियूं बीमारियूं उन मां ई पैदा थियनि थियूं। दादू कैनाल में हींअर ॾिसो सूरत हाल त दादू कैनाल में पाणी कोन्हे, पर निहायती अफ़सोस सां ॿुधाइणो थो पए त दादू कैनाल हिन वक़्तु गटर नाले में तब्दील थी वियो आहे। दादू शहर जो जेको ड्रेनेज जो गंदो पाणी आहे उहो दादू कैनाल में छॾियो थो वञे। दादू शहर जी ज़िले हेडक्वाटर जी मां सूरत हाल तव्हांखे ॿुधायां त जर जो पाणी जेको आहे उहो सेंखियो थी वियो आहे, उन में उहो जर खारो थी वियो आहे। त सिहत लाइ हानिकार पाणी वापराइजण जे करे बि पेट जी बीमारियूं, डायरिया, गैस्ट्रो, दस्त, उल्टी पैदा थिए थी। हिन वक़्तु सूरत हाल जीअं गर्मी वधी आहे त ही बीमारी वधी आहे ऐं ख़ासि करे काछे में जेके ट्रांसपोर्ट न आहे, सहूलियतुनि जी खोट आहे, घणी जेके अस्पतालुनि में पहुची नथा सघनि, उन्हनि जेके ॻोठाणा माण्हू ग़रीब मिसकीन आहिनि, पोरियत, उन्हनि खे मुश्किलातूं आहिनि, उन्हनि जूं ॿारनि जूं इंसानी जानियूं अस्पतालुनि में पहुचण खां अॻु ई दम धणी हवाले थी थो वञे। त ही दादू कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। काछो मां तव्हांखे ॿुधायां जोही तालको, त उते गेस्ट्रो जा केस वधीक थिया आहिनि। उते हिक ई ॻोठ में जेके आहिनि 50-50 ॿारड़ा हुजनि, ओड़ा हुजनि, नौजवान हुजनि, उहे गेस्ट्रो में मुब्तला थिया आहिनि। दादू में ॿारड़नि जे वार्ड आहे, उहो ॿारड़नि जो वार्ड जेको आहे सथो पियो आहे।
उते बेड घटि आहिनि, मरीज़नि जो तइदादु वधीक आहे, पोइ हिकु हिकु बेड ते ॿ टे टे माण्हू सुम्हारिया वञनि था मरीज़, त उहा जेका बीमारी जो जेको सिहतयाब थियण बजाए जेके वधीक बीमारियूं पखिड़िजनि थियूं, त उनजो सबबु इहो आहे त हिकिड़ो गंदगी आहे, सिहत लाइ हानिकार पाणी विकिणिजे थो। त इन में रुॻो सिहत खातो न पर दादू इंतिज़ामिया जेको वाटर सप्लाई जी दादूअ में फ़राहमी आहे जी उहा तक़रीबन न हुजण जे बराबरि आहे न। वाटर सप्लाई जी फ़राहमी न हुजण जे करे शहरी एहतजाज कनि पिया, ऐं शहरी एहतजाज कनि पिया, उनजी अदालतुनि बि नोटिस वरितो आहे, इंजीनियरनि खे तलब कयो वियो आहे, ज़िमेवार अमलदारनि खे बार बार तलब कयो वियो आहे, ताज़ो बि 2 हफ़्ता अॻु बि पब्लिक जा 3 इंजीनियर अदालत जे पुछाणे ते 3 इंजीनियर पाण खे बदिली कराए हलियो विया आहिनि। किरोड़नि जी करप्शन जी बि जेका आहे उहो पड़ाॾो हले थो, त जेके पैसा अचनि था शहरनि खे साफ़ ऐं मिठो पाणी फराहम करण लाइ, उहे करप्शन जे वर चढ़ी वञनि था, जंहिंजे करे माण्हू सिहत लाइ हानिकार पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। त सिहत खाते सां गॾोगॾु पब्लिक हेल्थ अची थी वञे, म्यूनिसिपल इंतिज़ामिया अची थी जी वञे, हाँ, ख़ुदि ज़िले इंतिज़ामिया जी बि ज़िमेवारी हुजे थी, DC बिल्कुलु दादू हुजे थो, चूंडियल नुमाइंदा हुजनि था, त ही हर साल गैस्ट्रो दस्त उल्टी गर्मीअ जे मौसम में थिए थी, पर प्लानिंग असांखे का नज़र कोन थी अचे, अॻुवाट हिफ़ाज़ती उपाउ असांखे नज़र कोन पिया अचनि। हिन वक़्तु जॾहिं डॉक्टरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थिए थी त हू इहो ई ॿुधाइनि पिया त बॉइल पाणी करे पोइ ॿारनि खे पीआरियो वञे त जीअं दस्त उल्टी गैस्ट्रो मां बचाव थी सघे। माना इहो त जेके मरीज़ आहिनि, जेके उन्हनि जा वारिस आहिनि, उन्हनि खे हिफ़ाज़ती उपाउ वठिणा था पवनि, पर इंतिज़ामिया तरफ़ां छा थियणु खपे, छा थियणु घुरिजे, प्लानिंग थियणु घुरिजे, उनजी बिल्कुलु असांखे खोट नज़र अचे थी, जंहिंजे बिल्कुलु करे इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं। बिल्कुलु निज़ाम, दादूअ में बिल्कुलु तव्हां सही था चओ, त इस्पतालुनि ताईं त पोइ थो माण्हू पहुचे, पर पहिरियों उन खां अॻु में माण्हुनि जा जेके बुनियादी सबब आहिनि जंहिंजे करे गैस्ट्रो थिए थी, उहो ख़राबु पाणी आहे। उहो ख़राबु पाणी न पहुचाइणु खोड़ सारनि माण्हुनि जी ज़िमेवारी आहे। उन में टाउन आहे, पब्लिक हेल्थ आहे, सभु उन में मौजूदु हुजनि था, उतां जी ज़िले इंतिज़ामिया आहे। उन खां पोइ जॾहिं इस्पताल भेड़ो थिए थो माण्हू, उन खां पोइ वरी हेल्थ खाते जूं ज़िमेवारियूं आहिनि। सभिनी जूं गॾियल तौर ते, जीअं त मुआशिरे जूं ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि, असां सभिनी खे गॾियल तौर ते करणु घुरिजे ज़िमेवारियूं, पर अदा नथियूं कयूं वञनि। शाहिद मीर सहतो, भिरिया रोड में केतिरा ई केसिस रिपोर्ट थियनि पिया, गैस्ट्रो जी छा सूरत हाल आहे भिरिया में? जी बिल्कुलु असलम भाउ, जीअं दादूअ जी ऐं खैरपुर जी तव्हां सूरत हाल ॿुधी, इहा ई साॻी सूरत हाल नौशारो फिरोज़ ज़िले जी बि आहे। नौशारो फिरोज़ ज़िले जे भिरिया सिटी, भिरिया रोड, थारूशाह, नौशारो फिरोज़, खानवान, मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उन्हनि में हिन वक़्तु गैस्ट्रो जा जेके मरीज़ आहिनि उहे हज़ारनि जी तादाद में अस्पतालनि ॾांहुं अचनि पिया। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके तव्हां डॉक्टर साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणो त हीअ जेका बीमारी आहे इहा पाणी जे करे फैलिजे थी। पर अफ़सोस जोगी ॻाल्हि इहा आहे त असां वटि ख़ासि करे ॿाराड़ीअ में इन बीमारी जो जेको रेशो आहे उहो तमामु घणो आहे। अक्सर करे ॿाराड़ीअ जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन वक़्तु हज़ारनि जी तादाद में मरीज़ थी विया आहिनि, जिनखे हिन वक़्तु इस्पतालुनि ॾांहुं मोकिलियो पियो वञे। के त मरीज़ ॻोठनि में ई जेको फ़ौत थी था वञनि। ताज़ो ॻोठु जेंदो कलोड़ो में औरत वसीमा कलोड़ो फ़ौत थी, उन खां पहिरियां ॻोठु मुराद लाड़ आहे, ॻोठु मोहम्मद खान नाइच आहे, ॻोठु दीन मोहम्मद खरल जा 3 मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे जामशोरो जे लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो। बहरहाल ॻाल्हि कजे बीमारीअ जी, त बीमारी हर साल अचे थी। ही दोस्त चवनि था त हर साल बीमारी अचे थी, हुनजे लाइ को ख़ासि को जोॻो बंदोबस्तु अॻुवाट नथो कयो वञे। नई सिहत खातो हुननि जे लाइ टीमूं मुक़ररु करे थो, नई का अवेयरनेस प्रोग्राम करे थो, नई का सिहत खाते तरफ़ां का अहिड़ो को अमल कयो वञे थो जंहिंसां हिन बीमारीअ जो को रोकथाम जो अमल शुरू थिए या का ख़ात्मो थिए। बहरहाल ॻाल्हि कजे त बीमारी तेज़ीअ सां हिन वक़्तु ॻोठनि वारनि इलाइक़नि में फैलिजे पई, ऐं उनजे फैलिजी थियण जो सबबु जेको आहे गंदगी आहे, ऐं उते सफ़ाईअ जी जेका सूरत हाल उहा बहितर न आहे। ॻोठनि में जेको आहे पाणीअ जो पीअण जो जेको पाणी आहे उहो हिन वक़्तु जर जो पाणी जेको आहे उहो खारो थी वियो आहे। ॻोठनि में पाणी न पियो अचे, पाणी जी जेका खोट आहे, शदीद अणाट आहे, जंहिंजे करे जी जेका बीमारी आहे उहा तेज़ीअ सां फैलिजी रही आहे। अच्छा, सिहत खाते सां जंहिं महिल असांजूं ॻाल्हियूं थियनि थियूं त सिहत खाते जा अमलदार सिर्फ़ु रुॻो पंहिंजी ॻाल्हियुनि में ई पूरा आहिनि ऐं सखणियूं रुॻो हुननि जूं दावाऊं पूरियूं आहिनि। अच्छा बाक़ी शायदि, हिन महिल ताईं को अमल बिल्कुलु असांखे शायदि तव्हां नज़र चयो न त पियो अचे। जी मरीज़नि खे जामशोरो नियो थो वञे, छा भिरिया में नौशोरे में का सहूलियत न आहे? जी सर, बिल्कुलु इहा मां तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदो हलां त डिस्ट्रिक्ट नौशारो फिरोज़ जेको
ज़िले जो दर्जो रखे थो उतां जी सिविल अस्पताल में गैस्ट्रोलॉजी जो वार्ड न आहे, असां वटि गैस्ट्रोलॉजिस्ट स्पेशल डॉक्टर न आहे, न ई असांजे ज़िले जी कंहिं ॿी कंहिं अस्पताल में को ॾिसिजे कंहिं RSC में या कंडियारो सिविल अस्पताल में किथे बि हिन महिल ताईं को गैस्ट्रोलॉजिस्ट सुठो डॉक्टर आहे कोन, न ई को हुननि जो वार्ड क़ाइमु थियल आहे, नई बीमारीअ जे अचण खां पहिरियां को आइसोलेशन वार्ड ठाहियो वञे थो। अस्पतालुनि में सिर्फ़ु जनरल वार्ड आहिनि जिथे मरीज़नि खे आंदो थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते असां वटि अताई डॉक्टरनि जो जेको आज़ार आहे उहो तमामु घणो आहे ऐं हीअ बीमारी हिकिड़ो वबाई बीमारी जी सूरत इख्तियार करे थी वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते अगरि हिकिड़ो माण्हू बीमार थिए थो न त हुनखे वधीक बीमार करण वारा जेके अताई डॉक्टर आहिनि उहे हुनखे अञा वधीक वधाइनि था। उन सां गॾोगॾु वरी हिकिड़े ई खानदान में अगरि हिकिड़ो माण्हू बीमार थिए थो त उन खानदान में अगरि उहो हिकिड़ो माण्हू आहे त उहो 4 माण्हुनि खे बीमार थो करे, बिल्कुलु आहे हिनखे माना वबाई सूरत इख्तियार करे थी वञे, पर बिल्कुलु शायदि इन ते केरु बि अमल न पियो करे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ तव्हां। ज़ाहिद इसाक सुमरो, जातीअ जी छा सूरत हाल आहे? गैस्ट्रो सबबु माण्हू केतिरा मुतासिर आहिनि? उपाउ कहिड़ा वरिता विया आहिनि? जी त जाती तालको त सिंध जो छेड़े वारो ऐं सामूंडी पट्टी सां लाॻापियल तालको आहे जंहिंमें तक़रीबन 100 किलोमीटर ते ॾिठी साइली पट्टी आहे जिते गर्मी जी मुंद जेके पाण ईअं बि चऊं त गैस्ट्रो जो मुंद आहे ऐं हिन मुंद खे पाण साल जी 5 मुंद चऊं त गैस्ट्रो जी 5 मुंद आहे। हिन में जे सूरत अंताई गंभीर आहे छाकाणि त हिकिड़े तरफ़ माण्हू वटि पीअण जे लाइ पाणी कोन आहे, ॿिए तरफ़ जेको झर जो पाणी आहे उहो मुकमल तौरु खारो आहे, माण्हू जेके खूह खोटिया आहिनि उहे बि खारा आहिनि। पर इन साॻी सूरत हाल मंझि थिए ईअं थो त जेके समुंड में छोड़ कनि थियूं समनालियूं, अक्सर ॻोठाणनि जा आबादियूं उन्हनि समनाली जे वेझो आहिनि त वीचारा मुतबादल तौरु उन समुंड जो गंदो पाणी जेको सिहत लाइ हानिकार आहे ऐं जंहिंसां गैस्ट्रो पैदा थिए पई, जंहिंसां पेट जूं बीमारियूं पैदा थियनि पियूं, पर उन सां गॾु चमड़ी जूं बीमारियूं पैदा थियनि पियूं। पर उनमें ख़ासि तौरु वधि में वधि गैस्ट्रो जा केस साम्हूं अचनि पिया। हर ॻोठ में 50 खां 80 माण्हू डेली बेसिस ते रोज़ाने जे बुनियाद ते इहे केस साम्हूं अचनि पिया ऐं उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं बिल्कुलु कोन्हे। इन सॼे तालके मंझि हिकु तालका हॉस्पिटल आहे जेका तालके अस्पताल जाती मंझि सहूलियत जूं सिहत जूं सहूलियतूं बिल्कुलु अणपूरियूं आहिनि। इन हद ताईं जो हिकु बेड ते 4 मरीज़ आहिनि ऐं उहे 4 मरीज़नि लाइ कहिड़ो इलाजु थी सघंदो या उन लाइ कहिड़ो फर्स्ट एड ॾेई सघे थो डॉक्टर या उनखे कहिड़ी सहूलियत ॾेई सघे थो, सिहत खातो उनखे मुकमल तौरु सही नमूने सां इलाजु नथो करे सघे, जंहिंजे करे मरीज़नि खे ठटे या हैदराबाद बि वञिणो थो पए। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 4 ॾींहं अॻु 19 वॻे हिकिड़ो नौजवान 30 सालनि जो 3 ॿारनि जो पीउ पाणी ॻोल्हींदे मरी वियो। 19 वॻे अॻे माण्हू बुख वॻे मरंदा, पर हाणे माण्हू 19 वॻे मरनि था। हाणे माण्हू गैस्ट्रो वॻे पंहिंजूं जानियूं ज़ाया थी कनि था। हाणे ताज़ो हींअर 4 ॻोठनि मंझि 4 ॿार फोत थिया आहिनि, जंहिं मंझि ॻोठ लखानू जत आहे, ॻोठ बचंदो ख़ासकेली आहे, ॻोठ शरीफ़ मला आहे, ॻोठ अलानू मला आहे। इन्हनि मंझि एतिरी त शिदत अख़्तियार करे वई आहे इहा वबा जो 80 खां वधीक मरीज़ रोज़ानो रिपोर्ट थियनि था। असां वटि सिहत खातो जेको पब्लिक हेल्थ खातो आहे उहो बि हिन सॼे मामले खां ॼण लात लिखियो वेठो आहे। टाउन कमेटी जो को किरदारु कोन्हे, यूनियन काउंसिल जो को किरदारु कोन्हे, जंहिंजा एडमिनिस्ट्रेटर बि ख़ामोश वेठा आहिनि या उन्हनि जो को बि किरदारु नथो अचे। साॻिए वक़्तु असांजे जेके अहम पाणी मुहैया कंदड़ कैनाल आहे पिंजारी कैनाल, उन में हैदराबाद जो टने मोहम्मद खान जो ऐं हैदराबाद जे आसपास जे शहरनि जा गटर उन में अचनि था, बल्कि उन जे आसपास जेके पिंजारी जे आसपास जेके हैदराबाद जे वेझो चौपाई माल जा वाड़ आहिनि त उन्ही जो गंद किचिरो बि उन्हनि में अचे पियो। जेकॾहिं पाणी अचे थो त उहो गंदो ऐं अंतई हानिकार पाणी सिहत लाइ अचे पियो, जेको माण्हू वापराइनि था। माण्हू मजबूरी आहे, उन खां सवाइ ॿी माण्हू वटि वाट कोन्हे। ऐं असांजो मरीज़ जेको आहे सो ख़ानगी अस्पताल में बि परेशान आहे त सरकारी अस्पतालनि में परेशान आहे। वधि खां वधि केस अताई डॉक्टर ख़राब करे रहिया आहिनि, छाकाणि त उन्हनि लोकल माण्हुनि वटि बि का सहूलियत कोन्हे ऐं उहे वीचारा अताई डॉक्टरनि वटि पहुचनि था जेके उन्हनि जी सही ट्रीटमेंट सही इलाजु नथा करे सघनि। बिल्कुलु ज़ाहिद, तव्हां ठीकु था चओ। अहिड़ी सूरत हाल वाक़ई पैदा थिए थी त मुआशिरो केतिरो डिस्टर्ब आहे। मुमताज़ जतोई काज़ी अहमद जो असांजो रिपोर्टर असां सां ॻाल्हाइण ते आहे। मुमताज़, काज़ी अहमद जी छा सूरत हाल आहे? केतिरो माण्हू गैस्ट्रो सबबु मुतासिर आहिनि? जी असलम, काज़ी अहमद तालके में गैस्ट्रो वबाई सूरत हाल अख्तियार करे वई आहे। तालके जे मुख़्तलिफ़ जी रही आहे। मजमूई तौर ते 500 खां तक़रीबन 600 जे लॻभॻि ॿारड़ा औरतूं मर्द जेको मुश्किल आहिनि
जिन खे दस्त उल्टियूं थी रहियूं आहिनि ऐं उहे शहरनि जे जेको सो प्राइवेट अस्पताल आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि जे नवाबशाह आहे, हैदराबाद आहे, सेवण आहे ऐं जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि जे मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालनि में जेको सो दाख़िल आहिनि इलाज मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको गुज़िरियल ॾींहुं ॻोठ दोड़ाई महर में बि गैस जो सबबु 5 ॿारड़ा जेको सो वठी विया जिन में एहसान इक़बाल महर आहे, राशिद महमूद महर आहे, इरफान महर आहे, ऊंज महर ऐं शमा महर शामिल आहिनि। उन्हनि जो जेको एहसान इक़बाल आहे उनजी हालत कल्ह जेको सो गणती जोगी थी वई, उनखे वारस नवाबशाह अस्पताल खणाया विया हुआ। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सो ॿ ॾींहं टे अॻु में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि कालके काज़ी अमन जा, न्यादात गबोल आहे, अंदिर बश्क गबोल आहे, नंढन चांडियो आहे, ॻोठ लाखाट आहे, ईअं मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उन्हनि में जेको सो बीमारी गैस्ट्रो जी तेज़ी सां फैलिजी वई आहे। जेको सो तमामु का मेडिसन आहे तवजो न पियो ॾिनो वञे तॾहिं जेको गैस्ट्रो में मुब्तला थियनि पिया ॿारड़ा मासूम उन्हनि खे प्राइवेट जेके शहर जा अस्पतालूं आहिनि सेंटर आहिनि उते इलाज हेठि जेको सो वारस खणी करे इलाज कराइनि पिया। वधीक जेको सो उनखे ज़ाब्तो अची रहियो आहे आहिनि ख़ासि करे नवाबशाह हेल्थ जो जेको सो उन्हनि जो को बि हिन ते ध्यानु न आहे। ॻोठनि में टीमूं वञनि न थियूं, जेको ॻोठाणो आहे हिन जो दोड़ाई मार में हुन सां राब्तो थियो पर ॿुधाए त असांजा 5 ॿारड़ा जेको 2 ॾींहंनि खां वठी मुसलसल उल्टियुनि दस्तनि में मुब्तला हुआ। असां हेल्थ वारनि सां राब्तो बि कयो पर का बि अञा ताईं मथुरा ॻोठ में असांजे में उहे टीमूं न आयूं आहिनि। जी अच्छा मुमताज़, एॾी वॾी तादाद में मासूम ॿारड़ा मुतासिर थी रहिया आहिनि, वॾा बि थी रहिया आहिनि, पाणी जेको पीअण जो आहे उनजी छा सूरत हाल आहे? पाणी माण्हुनि खे इंतिज़ामिया तरफ़ां कहिड़ो पियो ॾिनो वञे? ख़राबु पाणी आहे, फिल्टर पाणी आहे, पाणी जी छा सूरत हाल आहे? हिकु त गर्मी जी तमामु घणी शिदत आहे, ॿियो त पाणी में जेको सो सेंचो हुजण करे उहो सबबु आहे वधीक जेको सो गैस्ट्रो में बीमारी में जेको सो ॿारड़ा पाणी पीअण सां बि उहे गैस्ट्रो में वठी विया आहिनि। वॾा थोरे औरतूं बि उन पाणी वठी वञनि। उते जेके ॻोठाणा आहिनि ऐं जेको म्यादात गबोल आहे, अमीर बख्श गबोल आहे, उते ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजे हिते जेके जर आहिनि उन्हनि में सेंचो जेको आहे उहो वॾी तइदाद में। अच्छा मुमताज़, माना जर जो पाणी जो पीअनि पिया त माना छुड़ियो पाणी जंहिंखे आम लफ़्ज़नि में चइजे वाटर सप्लाई, उहो पाणी कोन्हे? उहो जेको सो कोन्हे। अच्छा, जर जो पाणी आहे उहो जर जो पाणी उन में सेंचो थी वियो आहे। अच्छा, कोटा आहे जो वाटर सप्लाई ते उहो पाणी बि न आहे। जो जेके सहूलियत हुन में ॻोठाणनि अच्छा, वाटर सप्लाई जी का स्कीम न आहे पाण वटि काज़ी अहमद में? जी न, काज़ी अहमद में का अहिड़ी स्कीम कान्हे का। काज़ी अहमद में सिर्फ़ु जेको जर जो पाणी आहे उहो ई हिते इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं जेको आसपास जा ॻोठ आहिनि उते बि उहो ई जर जो पाणी इस्तेमालु कयो वेंदो आहे। अच्छा, जंहिंमें सेंचो वॾी तइदाद में सेंचो जो जेको असरु उहो वधी रहियो आहे ॾींहों ॾींहुं, उन सबब जे करे बि जेको सो गैस्ट्रो तमामु घणी फैलिजी रही आहे। ठीकु आहे, ठीकु आहे मुमताज़। रहमतुल्लाह सोलंकी साहब DHO आहिनि खैरपुर जा, उहे असांखे जॉइन कयो आहे। रहमतुल्लाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रहमतुल्लाह साहब, सॼी सिंध जी जीअं त सूरत हाल गैस्ट्रो जे हवाले सां ॿारड़ा वॾा सभु हॉस्पिटल्स पहुची रहिया आहिनि, तव्हां खां खैरपुर जे बारे में मालूम कंदासीं केतिरा माण्हू तव्हांजे हॉस्पिटल्स में पहुचनि पिया ऐं तव्हां कहिड़ा उपाउ वठी रहिया हो? हा, असां वटि तक़रीबन जेको आहे 5 सालनि खां नंढा ऐं 5 सालनि खां ॿारड़ा अचनि पिया वधीक जेके आहे गैस्ट्रो ऐं कालरा जा केसिस असां वटि कोन्हनि। ऐं असां वटि टोटल जेके आहिनि 14 हंधि असां हिननि जा जेको सो असां सेंटर्स क़ाइमु कया आहिनि उनखे बचाव जे लाइ। मुख़्तलिफ़ आहिनि जिन जा नाला KMC सिविल हॉस्पिटल आहे, THP हॉस्पिटल कोटजी आहे, पीर जो ॻोठ ऐं मुख़्तलिफ़ RACs आहिनि। 14 जेके हुते आहिनि हर हिक में तक़रीबन कम पेश असां वटि 44 बेड आहिनि। अच्छा अच्छा, माण्हुनि जी तादाद जे हवाले सां ॿुधाए थो वञे त वॾी तादाद में हॉस्पिटल पहुचनि पिया ऐं माण्हुनि जी दाह बि अचे थी, जेको माण्हुनि जो चवणु आहे त इस्पतालुनि में कहिड़ा जोगा बंदोबस्त न आहिनि। हा, जीअं त घणो लोड असां वटि KMC सिविल हॉस्पिटल ते आहे जिते 42 आहिनि। बाक़ी ॿिए हंधि तालका हेडक्वार्टर कोटजी मठ आहिनि, पीर जो ॻोठ में 20, बाक़ी किथे 6, 7, 4, 5 ईअं आहिनि। इन हिसाब सां टोटल 135 जा ॿारड़ा जेका आहिनि 24 आवर्स में डायरिया जा असां वटि आया आहिनि। डॉक्टर साहब, छो अहिड़ी सूरत हाल आहे? पोइ त तव्हां वटि बजट बि आहे, मिसाल त हेल्थ खाते जी वॾी बजट आहे, पर पोइ छो हुनखे फेस न पिया करे सघो? न, असां वटि अल्हम्दुलिल्लाह हालतूं कंट्रोल हेठि आहिनि, बेड्स बि आहिनि, पंहिंजो अरेंजमेंट्स बि आहिनि।
आई लाइन असां मेंटेन कयूं पिया, ड्रिप्स बि आहिनि, कैन्यूला, ORS, माशाल्लाह सभु कुझु असां वटि अवेलेबल आहे। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, इन जा सबबु छा तव्हांखे मालूम थियो आहे त गैस्ट्रो छाजे करे थी रही आहे? गैस्ट्रो अदा जेको आहे नंढड़नि ॿारनि में त गर्मीअ में जेको आहे न इन जो जेको आहे बैक्टीरिया आहे ऐं वायरस बि थी सघे थो, ऐं ॿिन्ही जे करे वधी वेंदो आहे गर्मीअ सीज़न में। ओवरऑल तव्हां ॾिठो हूंदो सॼे पाकिस्तान में आहे। ॿियो सफ़ाई सुथाई जो न हुजणु, गंढा इस्तेमालु करणु, सड़ियल फ्रूट इस्तेमालु करणु, हथनि जो न धोअणु, अवेयरनेस न हुजणु, इन जा मेन सबब आहिनि। अच्छा हीअ जेके तव्हां असांखे ॿुधायो था त हीअ सबबु आहिनि, त पोइ उन ते तव्हां मिसाल DHO आहियो, डॉक्टर बि आहियो, त छा सिंध गवर्नमेंट खे हेल्थ खाते खे तव्हां पंहिंजे तरफ़ ॾांहुं के सलाहूं माणियो पिया जीअं सॼी सिंध मां सलाहूं वञनि त उन ते को अमल थी सघे? न मथां जो डायरेक्शन पिया आहिनि, असां सोशल मोबिलाइज़ेशन बि कयूं था, पंहिंजे हिसाब सां असां उनखे एडवाइज़ बि ॾियूं था, आवाम में अवेयरनेस बि कयूं था त जीअं जेको आहे इन ते असां कंट्रोल करे सघूं था। ठीकु आहे डॉक्टर रहमतुल्लाह साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो ख़ादिम जुड़ण जो। तव्हांजी महिरबानी। निज़ाम शेख, शाहिद मीर सैतो, मुमताज़ जतोई, ज़ाहिद इसहाक सूमरो, तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां KTN खे वक़्तु ॾिनो ऐं अहम इशूअ ते असां सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़र इंतिहाई अहम इशू आहे, सॼी सिंध जो ई इशू आहे। गैस्ट्रो तेज़ी सां फैलिजी रही आहे, पखिड़िजी रही आहे हर घर में। ईअं चइजे त माना किन इलाइक़नि में, पर हर घर में ईअं रिपोर्ट थी रहियो आहे त हिकु ॿ माण्हू अहिड़ा आहिनि जेके डायरिया में आहिनि, गैस्ट्रो में आहिनि, पेट जी उन्हनि खे तकलीफ़ आहे, इस्पताल पहुचनि पिया। इस्पताल में कहिड़ा जुगा बंदोबस्त हिफ़ाज़ती उपाउ अहिड़ा न आहिनि सरकारी हॉस्पिटल में, उनजे करे प्राइवेट हॉस्पिटल वञनि था। उन जा जेके बुनियाद साम्हूं नज़र आया आहिनि, माहिर डॉक्टर अमन आबासी साहिब सां ॻाल्हि ॿोल थी, सदस्य चवणो त पाणी जेको आहे उहो मुख्य सबबु आहिनि उनजो ख़राबु हुजण जा। हाणे उन जे करे सिंध हुकूमत खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे त माण्हुनि खे साफ़ पाणी पहुचाइजे। टाउन्स जे ज़रिए, वाटर सप्लाई स्कीम्स जे ज़रिए, ॿिया जेके ज़िले जे अंदरि इंतिज़ाम आहिनि उन्हनि मां साफ़ पाणी अगरि माण्हुनि ताईं पहुचंदो त केतिरो ई हीअ जेकी गैस्ट्रो आहे उहा घटिजी सघे थी, ख़तमु थी सघे थी। न त हर साल जीअं हिन साल थी आहे, गुज़िरियल साल बि आहे सूरत हाल ई, ऐं घर मां जॾहिं माण्हू बेहाल थी इस्पताल पहुचनि था, केतिरा ई हिन भेरे वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि त माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। सिहत खाते खे, समूरनि जेके लाॻापियल खाता आहिनि, सिंध हुकूमत खे इन नोटिस वठणु घुरिजे, सीरियस नोटिस वठणु घुरिजे। हिन गैस्ट्रो जी बीमारी खे आम बीमारी न सम्झणु घुरिजे। इन सां ज़िंदगियूं ख़तरे हेठि आहिनि। नोटिस वरितो वञे त जीअं गैस्ट्रो हमेशह लाइ सिंध मां ख़तमु थी वञे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह भाई।